अमर राय सिंह राजपूत जो लिखियल ख़त पंहिंजी भेण खे अलविदा चवण लाइ आयल भाउ जो रेलवे प्लेटफॉर्म तां संदसि जीजल ॾे ख़त। पेरनि ते हथ जीजल। आउं रेलवे प्लेटफॉर्म मीरपुर ख़ास ते मौजूदु आहियां। राति जा 10 थिया आहिनि। हिन वक़्तु जुमो आहे। 12 खां पोइ छंछरु थी वेंदो। अॼु उमावस जी कारी राति आहे। चंड मोकल ते वियल आहे। जंक्शन ते लॻल बल्बनि जी पीली रोशनी में प्लेटफॉर्म जरके पियो। अॼु खोखरा पार वारे रस्ते राजा वारे रेल थर एक्सप्रेस हिंदुस्तान वेंदे रेल जेका हर हफ़्ते अचे वञे थी, मिलाए ऐं जुदा करे थी। हिन प्लेटफॉर्म बि ॾुख ऐं सुख ॿिन्ही जो हसीन संगम आहे। हिन वक़्तु जेकॾहिं राजा सिधो धन जो शहज़ादो सदा रथ हुजे हा त दुनिया ॾिसण जो इसरार करे हा। तुंहिंजो महारथी चाना खेसि कंहिं बाज़ार घुमण वठी वञण खां अॻु मीरपुर ख़ास जे या जोधपुर जे जंक्शन ज़रूरु ॾेखारे हा, जिते ज़िंदगी ॾुख ऐं सुख विछोड़े ऐं मेलाप सां सरशार ॾेखाव ॾींदी आहे। बीमार लाचार सिहतमंद शौक़ीन फ़नकार पैनू फ़क़ीर नौजवान छोकिरियूं छोकिरा पोड़ा पका नंढा वॾा सभु हिते मौजूदु आहिनि। कुझु ख़ुशि आहिनि त कुझु रंज व ग़म जे आलम में ॿुॾल आहिनि। ॿारड़ा घुरड़ियुनि खे ॾिसी संदसि माहिरनि खां ख़र्ची घुरे रहिया आहिनि ऐं महिमाननि खां मोकिलाइण लाइ गॾु आयल अज़ीज़ क़रीब संदुनि ख़िदमत करण में पूरा आहिनि। को जूस पियो वठी अचे त कंहिंजे हथ में कोका कोला जी जंबू बोतल आहे त के सिगरेट पिया छिकनि त के टहिकनि में टिड़नि पिया ऐं के दूर अकेला वणनि जे उदास पाछनि हेठि मुंहुं वांगे अकेला रोअनि पिया। अमां ही ख़त मुंहिंजे लिखंदे मुंहिंजा हथ ॾकी रहिया आहिनि। उहे हथ जिन सां कुझु कलाकनि में पंहिंजी सॻी भेण खे हमेशह लाइ अलविदा कंदुसि। जीजा, हिन वक़्तु आउं विछोड़े जे महासागर जे साहिल ते बि ॾिसां थो त दिलि भरिजी अचे थी, पर उहो साॻियो ई सागर मूंखे बि पार करिणो आहे। जिन हथनि में जंहिं सदाई सिक मां राखियूं ॿधियूं आहिनि, उन्हनि हथनि सां उन्हनि खे अलविदा कंदुसि। मुंहिंजी भेण हिन वक़्तु मुंहिंजे साम्हूं आहे। आउं जीअ भरे ॾिसण थो चाहियां, पर हिक ॿिए सां अखियूं मिलाए अलविदा करण जेतिरी सघ न आहे रही। अखियुनि में एतिरो पाणी आहे जो तस्वीरूं धुंधलियूं ॾिसण में अचनि थियूं। भेण खे कुझु देरि लाइ बाबा वारनि वटि वेटिंग लाउंज में छॾे ॿाहिरि निकितो आहियां। ॿाहिरि हिकिड़ी सीमर जी दिकी ते वेही तोखे ख़त लिखी रहियो आहियां। उन करे जो आउं हाणे कुझु महीने लाइ घरु कोन ईंदुसि। उन घर में हाणे अचण ई कहिड़ो जेको भेण जी पवित्र पेरनि खां ख़ाली हुजे। जंहिं घर जे चौरनि ऐं चौकियुनि जो चानियूं बि पंहिंजे भाती जे विछोड़े में विलखंदा हुजनि, उन घर में को भाउ पंहिंजी भेण जी मिठड़ी ॿोली ॿुधण खां सवाइ भला कीअं रही सघंदो। अमां माण्हुनि खां पालियल पखी बि जल्दी न आहे विसरी सघंदो त कुंजल भेण आहे, जंहिंजे हथ जी पचायल मानी यादि ईंदी आहे त भला सुर्गनि में को गिरा निड़ी मां हेठि लही सघंदो। हा मां तूं ई ॿुधा जॾहिं रक्षा ॿंधण वारे ॾींहुं ॿियनि जे हथ करायनि में राखियूं ॾिसी राखी खां महरूम बणिजी वियल मुंहिंजा हथ कुठल तितर वांगुरु फतकंदा, तॾहिं उन्हनि हथनि जे करायनि में केरु धाॻो ॿधंदो। अमां मुंहिंजी दिलि तोड़ दर्द जी करबनाक कैफ़ियत खे केरु सम्झी सघंदो। जॾहिं वसकारे जो पाण चिबड़नि जो साग कंदासीं, तॾहिं साग मां टुकड़े ॿोड़नि खां अॻु में पाण अमरता जी सिक में ॿुॾी वेंदासीं ऐं जी पसंदि जी हर पदार्थ जॾहिं पंहिंजे अखियुनि अॻियां ईंदी, तॾहिं अखियूं तगोसर जे तराई थी वेंदियूं। अमां आउं घर ईंदुसि त मुंहिंजे 2 सालनि जो नंढड़ो पुटु मूंखां पुछंदो त बाबा बुआ किथे आहे। तॾहिं आउं कहिड़ी वरंदी ॾींदुसि। उहा दिलि किथां आणियां जंहिंसां चवां त पुटु तोखे सॼो ॾींहुं कच्छ में कोठे तोसां बेलोस मोहबत कंदड़ तुंहिंजी बुआ खे बिना ॾो वतन जे वणनि खां जुदा करे असीं पंहिंजी परंपरा पारे आयासीं। अमरताल हर वसकारे जूं पिपूं चूंडेदड़ मासी पदमा मेघवाड़नि खे कहिड़े मुंहं सां जवाबु ॾींदुसि त तुंहिंजी ॾकरी जहिड़ी अमरता हाणे हिन धरती जी सरहदनि मां निकिरी चुकी आहे। ऐं मासी खे ईअं चवंदुसि इन जे पिपनि सां गॾु उनजो बि साहु निकिरी वेंदो, छाकाणि तो पाण खां मथे अहसासु रखे थी। जीजल ॿुधाए तहिड़ी कैफ़ियत में कीअं जी सघंदासीं। धिके जे भरिसां काठ जी अधबगल बेंच ते हिकिड़ो अधड़ोट शख़्स वेठल आहे, जंहिंजी अखियुनि में अजीब ख़ुशी झलकी रही आहे ऐं उन सां हिकु नौजवान बि वेठो आहे जेको पोड़े खे कुझु सम्झाए रहियो आहे। त उन वटि वञी पुछां थो त चाचा किथां खां आया आहियो।
तॾहिं क़ुरान सां वेठल नौजवान वराण ॾिठो त असीं पार कर जायूं। हीउ मुंहिंजो पीउ आहे, अॼु हिंदुस्तान वञे थो। नौजवान जे वातां वो ॿुधी चाचे खां पुछियुमि त चाचा हिंदुस्तान छो था वञो? कुराड़े हिकिड़ो थधो साह भरे वरणायो त पुटड़ा आउं पंहिंजी भेण खे ॾिसण पियो वञा। मुंहिंजी भेण छाछर जे भरिसां हिकिड़े ॻोठ में परणायल हुई। उन ॻोठ वारा एकतर वारी लड़ाई में लॾे विया हुआ। मुंहिंजी भेण में गॾु वठी विया हुआ। बाबला धीअरूं त हूंदियूं आहिनि परायो धण। मूंखे महीननि खां पतो पियो आहे तूं लॾे वई आहे, बसि मुंहुं मथो पिटे वेही रहियसि। अॼु 47 साल थिया आहिनि, मुंहिंजो बि क़बर में पेर आहिनि, पर भेण जे मुंहुं ॾिसण लाइ सिकां पियो। हाणे हू बि रुॻो मुंहिंजे मुंहुं ॾिसण लाइ जीअरी आहे। फ़ोन ते ॻाल्हाईंदी आहे त दर्द में लुड़ी वेंदी आहे। ॻाल्हाईंदी किथे आहे? हू त रुॻो रोंदी आहे। चवंदी आहे भाया हेकी गोए जोए जा। अम्मा जो पुछंदी आहे कीअं आहे त चवंदा आहियूं त चङी भली आहे, पर ॿोड़ी थी वई आहे, ॿुधे घटि थी। पुटड़ा कीअं ॿुधायां त मर्दनि जी जुदाई में महीनो ई मस कटे सघे। एतिरो चई पोड़ो सुर्गनि में पइजी वियो। ऐं कंहिंसां हथ ॾिने चवां थो त चाचा ॾुख सुख ज़िंदगी जो हिसो आहिनि ऐं हौसलो न हारजो। मुंहिंजी अहिड़ी वर्दी ते ख़बर आहे तूं छा थो चवे। हू वर्णाए थो पुटु हौसलो ई त बचियो आहे जंहिंजे सहारे 47 साल विछोड़नि जी पुलिस रात ते हलंदे गुज़ारिया आहिनि ऐं ॿिन्ही मुल्कनि जे विच में कढियल सीमाउनि जूं रेखाऊं असांजे हथनि में विछोड़े जी लकीरूं बणिजी वियूं आहिनि। असीं उन लकीरनि खे तक़दीर जे तक़ाज़ा सम्झी भोॻी रहिया आहियूं। ऐं पोड़े जा वाता अहिड़े गम भरी गुफ़्तगू ॿुधे मुंहिंजो त साह सख़्ती में अची वियो। जीजा 2 औरतूं आहिनि, ॿिन्ही खे हिंदू लुहारनि वारो लुहार को लिबास पातल आहे। हिकिड़ी अधड़ोट उमिरि में आहे, हिकिड़ी उमिरि जे आख़िरी ॾाके ते पइतल आहे। लॻे थो त पाण में माउ ऐं धीउ आहिनि। कुराड़ी माउ पंहिंजी धीउ खां मोकिलाइण लाइ आई आहे, पर मोकिलाए नथी सघे। पल पल में भाकर विझी हिक ॿिए सां मिली रहियूं आहिनि। मिली किथे रहियूं आहिनि ईअं सम्झ हिक ॿिए में मरी रहियूं आहिनि। माउ खे त पक आहे त हाणे मुंहिंजी परदेसण धीउ खे वरी कॾहिं बि न ॾिसी सघंदुसि ऐं कॾहिं बि न ॾिसी सघण वारो ॾुख हिन खे मोकिलाइण नथो ॾे। धीउ पंहिंजे मरण ते पइतल माउ जे कंध ते भाकर कढे नथी। इजो अमां रेल जी चीख ॿुधण में अचे पई। समूरो प्लेटफार्म दर्द में ॿुॾी वियो आहे ऐं सभु को पंहिंजे प्यारनि खे जी भरे ॾिसण ऐं मिलण जी ममता में तड़पी उथियो आहे। उहे 2 औरतूं हिक ॿिए मां टुटनि ई नथियूं। उन्हनि खे पाण में जुदा करण लाइ मूं जहिड़ो को पथर दिलि हींअर आयो आहे। उन दाबा दड़का ॾेई ॿिन्ही खे अलॻि कयो आहे। कुराड़ी औरत जो सॾु रहिजी वियो। उनजी निड़ी मां दाह निकिरे ई नथी। रुॻो ख़ामोश लुड़कनि सां पंहिंजो उछंगारो ॾींदड़ धीउ खे आख़िरी दफ़ो ॾिसी रही आहे। अला आख़िरी दफ़ो? छा आउं बि पंहिंजी भेण खे आख़िरी दफ़ो ॾिसी रहियो आहियां? अमां राति जा 12 थिया आहिनि। रेल पहुची चुकी आहे। रेल छा पहुती आहे, ॼण दिलि जी आख़िरी धड़कण शुरू थी आहे। प्लेटफार्म ते मौजूदु माण्हुनि जे चेहरनि ते अजीब नमूने जी उदासी ऐं ख़ुशी छांयल आहे। ख़ुशी आहे उहे आहिनि जेके वरे पुॼाणा पंहिंजनि सां मिलण वञनि पिया ऐं ॾुखारा उहे आहिनि जेके पंहिंजनि खे अलविदा करे रहिया आहिनि। ऐं हाणे आउं वञा थो वेटिंग लाउंज में पंहिंजी प्यारी भेण सां मोकिलाइण। हाणे रेल रवानी थियण खां पोइ वधीक अहवाल लिखंदुसि। आउं मोकिलाइण छा वयसि, चरी मुंहिंजे कंध मां ॿाहूं कढई न। जाम हथ तूं ॾिनमि त बाबा गॾु हलनि था। आउं बि जल्दी तोखे ॾिसण लाइ ईंदुसि। ऐं नेठि मस पाण खां जुदा करे प्लेटफार्म नंबर 1 ते वठी वियासीं, जिते पुलिस चेकिंग वारी कार्रवाई खां पोइ हिंदुस्तान ईंदड़नि खे अंदरि छॾींदा विया। जितां रेल में चढ़ंदा आहिनि बाक़ी ॿियनि खे गेट तां वापसि करे छॾियाऊं। मुंहिंजी मिठड़ी भेण एसिताईं मूंखे पाछल फोरे ॾिसंदी रही जेसिताईं नज़रनि खां ओझल थी वियसि। अमां माण्हू मोए जे कुले कांदी थींदा आहिनि, पर आउं पंहिंजी नंढड़ी भेण खे जीअरे कुलो ॾेई आयो हुअसि। उहा जीअरी हुई बि किथे। हू त ॻोठ जी अजोर ऐं घर जे छांपू छॾींदो ई मरी वई हुई। हुन जे पूनम अखियुनि में फ़क़ति पंहिंजो वतन ज़िंदा हो। हू पंहिंजे वतन सां पाण गॾु खणी वई आहे। अमां मूं अलविदाई वक़्तु हुनजे अखियुनि में ॻोठ जी तराई खे हेलू हणंदे ॾिठो हो। हुनजे सुर्गनि में पंहिंजे घर जे झांपी वारी कुंडीअ साह खयों पियो। हुन कंडीअ मथे जे पालियल मोर दांव करे रहियो हो। उहो मोर एसिताईं मरी चुको हूंदो। हुनजे आख़िरी ॾिनल ओछंगार में ईअं लॻो पिए ॼण हुनजूं सभई सहेलियूं हिक ई वक़्तु मरी वियूं हुजनि ऐं हू अकेली मातम कंदी हुजे।
उहा अकेली त तॾहिं बि थी वई हूंदी अमां जॾहिं जे सिंधड़ी जे सरज़मीन ते आख़िरी सिज ॾिसण महिल खोखरा पार जे ॻोठ वटि रेल जे कंपार्टमेंट वारी खिड़की मां वतन ॾे आख़िरी निगाह कंदे अखियूं पूरे छॾियूं हूंदियूं। कलम ताज़ा सुजाॻो थियो आहे, जनक्शन ख़ाली थी चुको आहे। हाणे ख़त पोस्ट करे कराची वञा थो अमड़। पंहिंजे घर जे अङण अॻियां बीठल कंडी जे वण खे वधाए छॾिजा, छाकाणि त जेसिताईं कंडी बीठल हूंदी तेसिताईं जी टार में लोड ॿधी लुॾंदड़ अमरता जी यादि तोखे बर्बादु कंदी रहंदी। अमरता जे पालियल मोर खे दाणा न ॾिजा, उहो पाण दिलि शिकस्तो थी घर छॾी वेंदो। सोजाके जो घर जे सहन में अची पाण खे निंड मां उथारींदे पंहिंजी वढियारी ढगी कंहिंखे ॾोजी ॾेई छॾिजा। अमां हाणे पंहिंजो ख़्यालु रखिजा, छाकाणि तुंहिंजो ख़्यालु रखण वारी तोखां कोई दूरि वञी चुकी आहे, जंहिंजे पाछे लाइ बि सिकी वेंदे फ़क़ति तुंहिंजो पुटु।